गंबट जी सब्जी मार्केट अटकल 15 सालन खां बासर हवाले जेको म्यूनिसिपल कमेटी जे बगैर कंहिं नीलामी जे दिहाड़ी जी बुनियाद ते 1500 खां 2000 रुपयनि ताईं ॾई हथरादू ठेकेदार सां मिली भगत करे म्यूनिसिपल कमेटी में करोड़े रुपयनि जी करप्शन कई पई वञे, जॾहिं त सब्जी मार्केट जी सालियाना आमदनी 40 खां 50 लख रुपया हथरादू ठेकेदार सब्जी मार्केट ते गुज़रियल केतिरनि ई सालनि खां क़ाबिज़ थी भाॼियुनि ऐं मेवनि जा मनपसंद अघ मुक़रर करे शहरियुनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि। जॾहिं त गंबट जे भेट में भरपासे ॿियनि शहरनि में सब्जी ऐं फ्रूट सस्ता आहिनि, पर गंबट में साॻियूं शयूं ॾीण ते महांगे अघ ते विकिरो कयो पिया वञनि। गंबट जो मुख़्तियारकार मार्केट कमेटी ऐं म्यूनिसिपल कमेटी जा ज़िम्मेवार बासर सां गठजोड़ में मुलविस आहिनि। सब्जी मार्केट गुज़रियल केतिरनि ई सालनि खां बग़ैर नीलामी जे बासर हवाले हुजण करे करोड़े रुपयनि जी थींदड़ करप्शन जो आला अख़्तियारियूं नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराई वञे।